ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। मीरपुर ख़ास का ख़बर शामिल कंदासीं। नवेद लखारी जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर ख़ास पुलिस जो वॾो कारनामो सरदार फारूक अहमद लखारी जे भाइटे ऐं भाणेजे खां फुर थियल सामान हथ जवाबदार गिरफ़्तार। मीरपुर ख़ास कुझु ॾींहं अॻु राति जे ऊंदाईअ में हथियारबंदनि जवाबदारनि पारां पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग ऐं GTA जे ज़िले अॻवान सरदार फारूक अहमद लगारी जे भाइटे कामरान हसन लगारी ऐं भाणेजे शहबाज़ लगारी खां हथियारनि जे ज़ोर ते 30,000 रुपया, मोबाइल फोन ऐं क्रेडिट कार्ड फुर करे फरार थियण वारो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। हीउ वाक़ियो उन वक़्तु पेश आयो जॾहिं ॿई नौजवान शहर खां पंहिंजे ॻोठ वञी रहिया हुआ। सरदार फारूक अहमद लखारी जा वेझा अज़ीज़ हिन वक़्त खां पोइ ज़हनी परेशानी जो शिकार हुआ, पर मजबूर मीरपुर ख़ास पुलिस वाक़िए जो सख़्तु नोटिस वठंदे तेज़ी ऐं असराइती कार्रवाई कई ऐं SSP शबीर अहमद सेठार जी अॻुवाणी में पुलिस टीम न रुॻो फुरकंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो, पर फुर थियल सामान बे हथ करे वापसि मुतासिरनि हवाले कयो। पुलिस जी बर वक़्त कार्रवाई ते मुतासिर ख़ानदाननि सां गॾु शहरवासियुनि बेख़ुशी ऐं इत्मीनान जो इज़हार कयो। SSP शबीर अहमद सेठार सरदार फारूक अहमद लगारी सां मुलाक़ात कंदे फुर थियल सामान वापसि कयो ऐं खेनि यकीन ॾियारियो